स्पीच माना त ॻाल्हाइण जा लफ़्ज़ या ग्रामर जा 8 लफ़्ज़ उहे कहिड़ा आहिनि अचो त डिस्क्राइब कयूं था पाण केतिरी पुट पहिरियों आहे इस्म माना नाउन उहो तव्हां ॿुधाईंदव इस्म छाखे चइबो आहे या हुन जा मिसाल इस्म के विषय जो नालो मिसाल तौर अस्पताल स्कूल ॻोठ साजिद वग़ैरह इस्म कंहिं बि शइ जे नाले खे इस्म चइबो आहे दुनिया में जेके बि शयूं आहिनि उन्हनि जा नाला आहिनि उनखे इस्म चइबो आहे माना टेबल थी मेज़ थियो असलम थियो अली थियो शानवाज़ थियो मुनीर थियो पप्पू थियो टेबल थी टीयर थियो गाडर थियो फिरणी थी डस्टर थियो चाक थियो तव्हांजो टिश्यू पेपर थियो जेके बि शयूं आहिनि उन्हनि जा नाला आहिनि उन्हनि नालनि खे असां इस्म चवंदा आहियूं नंबर 2 आहे प्रोनाउन यानी ज़मीर बेटा तव्हां ज़मीर केरु ॿुधाईंदो ज़मीर हू ज़मीर इस्म जे बदिरां कम अचे हू असि तव्हां तव्हां मिसाल तौर तव्हां वञो था असां अचूं था ही खाए थो हू खाए थो उनखे ज़मीर चइबो आहे ठीकु आहे माना ज़मीर असां इस्म जे बदिरां इस्तेमालु कंदा आहियूं काई बि शइ इस्म जे बदिरां कमु अचे उनखे असां कंदा आहियूं ज़मीर माना त असलम खाए थो माना हाणे असां असलम इस्तेमालु न कयूं उन बदिरां ज़मीर इस्तेमालु कंदासीं त माना थींदो हू खाए थो जेको हू थियो इहो थियो असांजो ज़मीर हू ही तव्हां असां उहे जेको माना नाले जे बदिरां जेका बि शइ इस्तेमालु कयूं उनखे असां चवंदा आहियूं ज़मीर ठीकु आहे उन खां पोइ अचे थो असांजो एडजेक्टिव यानी सिफ़त एडजेक्टिव तव्हां मूंखे बयानु कंदो बेटा सिफ़त एडजेक्टिव माना सिफ़त सिफ़त उहो लफ़्ज़ आहे जेको इस्म ख़ासियत गुण अदद या अंदाज़ अदद अंग ॾेखारे तंहिंखे सिफ़त चइजे थो जीअं त हू छोकिरो ख़राबु आहे हू ख़राबु छोकिरो आहे हीअ सुठी पेंसिल आहे अलीगढ़ घणो खीरु पीए थो हू किताब आहे माना जेका सिफ़त असां कई थी माना हुनजी खूबी या बुराई या उन जूं ख़ासियतूं ॿुधायूं उन में सिफ़त ईंदी आहे ठीकु आहे बेटा हाणे माना मां तव्हां को जुमिलो थो पुछां अली रज़ा हिकु होशियारु छोकिरो आहे अली रज़ा हिकु होशियारु छोकिरो आहे जेको आहे अली रज़ा छा आहे हुन में बेटा इस्म ऐं होशियारु जेको आहे उहो छा आहे होशियारु इस्म न आहे बाबा या ख़ासियत ॿुधाए ख़ासियत ॿुधायूं था ठीकु आहे माना होशियारु ख़ासियत आहे ठीकु आहे हाणे असांखे तव्हां ॿुधाईंदो बाबा वर्ब यानी फेल तव्हां मूंखे ॿुधाईंदो बाबा फेल हा बाबा ॿुधायो फेल छाखे चइबो आहे फेल कम या हालत जी बाबा ठीकु आहे माना दुनिया में जेके बि असांजा कम आहिनि कैफ़ियतूं आहिनि हरकतूं आहिनि जेके बि शयूं कयूं था उहे असांजा छा आहिनि फेल आहिनि माना चुरपुर जेका बि थिए थी खिलण आहे रोअण आहे लिखण आहे पढ़ण आहे अचण आहे वञण आहे घुमण आहे फिरण आहे ॾिसण आहे ऑब्जर्वेशन करण आहे माना जेका बि एक्टिविटी आहे दुनिया जे अंदरि जेका बि एक्टिविटी थिए थी हरकत थिए थी चुरपुर थिए थी कमु थिए थो किरदारु थिए थो नोईत थिए थी उहे सभु शयूं जेके समाइजी वञनि थियूं उनखे असां चवंदा आहियूं फेल यानी वर्ब ठीकु आहे बेटा अने तव्हां मिसाल ॿुधायो कोई बि कहिड़ो जेको मिसाल ॿुधायो हा घुमण फिरण अचण वञण ॾिसण खाइण पीअण ॻाल्हाइण ॿुधण ठीकु आहे जेके माना कैफ़ियतूं आहिनि आदतूं आहिनि किरदार जेके कजनि था उहे असांजा छा आहिनि फेल आहिनि ठीकु आहे फेल खां पोइ असांजो थिए थो एडवर्ब यानी ज़रफ़ बेटा तव्हां ज़रफ़ खे ॿुधाईंदो ठीकु आहे बेटा तव्हां ॿुधायो तारीख़ कदर जाए आस्ते तेज मिसाल तौर हू आस्ते अचे थो मां तेज वञा थो उनखे ज़रफ़ चइबो आहे ये माना आहे एड वर्ब माना वर्ब में वाधारो करण माना कंहिं बि नोईत खे वाधारो करे सम्झाइण त बाबा हू त अचे थो पर कीअं थो अचे आस्ते अचे थो तेज अचे थो स्लो अचे थो कहिड़ी नोईत सां अचे थो खाए थो कीअं खाए थो माना वर्ब खे असां एड था कयूं हुन में थोरो वाधारो ॾियूं था पिया उनखे छा चवंदा आहियूं असां ज़रफ़ चवंदा आहियूं
ज़रफ़ माना किरदार जी ख़ासियत वधाइणी आहे, उनजी माना किरदार कशी करणी आहे, त बाबा कमु त करे थो पर उन में डिग्री असां छो कंदा आहियूं, कंपैरेटिव ऐं सुपरलेटिव डिग्री, माना कमु त करे थो पर केतिरी नोई में करे थो, ॾाढो कमु करे थो, घटि कमु करे थो, होशियारी सां कमु करे थो, उहो अची वेंदो असांजो एडवर्ब में। ठीकु आहे। उन खां पोइ असांजो आहे प्रीपोजिशन माना उर्फ़े जर, उहो बाबा केरु ॿुधाईंदो तव्हां? ठीकु आहे, तव्हां ॿुधायो। हा, उर्फ़े जर उहो लफ़्ज़ आहे जेको इस्म या ज़मीर जो ॿिए लफ़्ज़ सां लाॻापो ॾेखारे, तंहिंखे उर्फ़े जर चइबो आहे। ठीकु आहे। जीअं त हू स्कूल ॾांहुं वञे थो, अली गौर बाल सां रांदि करे थो। हा, इन में जो हर्फ़ जर कहिड़ो हुयो? अली गौर बाल सां रांदि करे थो। हा, इन में हर्फ़ जर कहिड़ो आहे पुट? अली गौर बाल सां, अली गौर नालो आहे इस्म। हा, इस्म। ठीकु आहे। बाल बि नालो आहे, इहो बि अचे नालो इस्म। आहे। ठीकु आहे। बाल सां रांदि करे थो, माना बाल सां जेको आहे इहो नालो आहे हर्फ़ जर। उर्फ़े जर। ठीकु आहे। बाल सां जेको अचे थो, उहा मां उर्फ़े जर। ठीकु आहे। किताब हिकु किताब टेबल ते पियो आहे, तो ते आहे, इहो थी वियो तव्हांजो प्रीपोजिशन। ठीकु आहे। हर्फ़े जर थी वियो। ठीकु आहे। ऐं ॿियो हिकिड़ो क्वेश्चन मिसाल कयूं, ॿार मेज़ ते वेहंदा आहिनि, ते छा थी वियो? हर्फ़े जर थी वियो। ॿार छा थी वियो? इस्म थी वियो। ठीकु आहे। छा कनि? वेहनि था। वेहण छा आहे? वेहण तव्हांजो वर्ब आहे बेटा, वर्ब यानी फेल। ठीकु आहे। माना जुमले में तव्हांजी सभई ख़ासियतूं अची वयूं। ठीकु आहे। खीसे में पेन आहे, खीसे में पेन आहे, माना जेको में इस्तेमाल कयो इहो छा थी वियो तव्हांजो? प्रीपोजिशन थी वियो, हर्फ़े जर थी वियो। माना खीसे में पेन आहे, मूं छा चयो? खीसो पेन आहे, मूं छा चयो? खीसो पेन आहे, पर जेका असां हर्फ़े जर विझंदासीं त माना खीसे में पेन आहे, खीसे में पैसा आहिनि, हर्फ़े जर विधोसीं माना में विधोसीं त माना हर्फ़े जर थी वियो। टेबल में किताब पिया आहिनि, में थी वियो। टेबल जे हेठां, जे छा थी वियो? हर्फ़े जर थी वियो। टेबल जे हेठां ॿिली वेठी आहे, हर्फ़े जर थी। ॿिली छा आहे? इस्म। टेबल इस्म। ठीकु आहे। हू वञी रहियो आहे, ठीकु आहे। वञण जेको थी वियो छा थी वियो तव्हांजो? ज़मीर न थियो पुट, वञण जेको आहे तव्हांजो वर्ब थी वियो, यानी फेल थी वियो तव्हांजो। ठीकु आहे। उन खां पोइ आहे तव्हांजो कंजक्शन, माना हर्फ़े जुमिलो। हर्फ़े जुमिलो बेटा केरु ॿुधाईंदो तव्हां? हा बेटा तव्हां ॿुधायो। हर्फ़े जर उहो लफ़्ज़ आहे जेको ॿिनि जुमलनि खे ॻंढींदड़ या धार कंदड़। हा, ॻंढे या धार करे, ॿिनि जुमलनि खे जेको हर्फ़ जुमिलो, ॿ जुमला आहिनि उन्हनि खे ॻंढे थो या धार करे थो, उनखे हर्फ़े जर चइबो आहे, यानी कंजक्शन चइबो आहे। हा, उन मिसाल तव्हां ॿुधायो कोई बि? कोई पर या त जेसी ताईं ऐं या। हा, ये मिसाल जुमलो तव्हां ॿुधायो जंहिंमें तव्हां इस्तेमाल करे ॾेखारियो बेटा। कोई बि जुमलो ॿुधायो जंहिंमें तव्हां हर्फ़े जुमिलो इस्तेमाल कयो उन में। मां स्कूल वेंदो आहियां पर असलम न ईंदो आहे। हा, मां स्कूल वेंदो आहियां पर जेको आहे उहो हर्फ़े जुमिलो, माना ॿिनि जुमलनि खे ॻंढे। जेको आहे मां स्कूल वेंदो आहियां, वरी असलम स्कूल न ईंदो आहे, पर विच में थी वियो, माना ॿिनि जुमलनि खे ॻंढे पाण में। ये ॻंढण वारे अमल खे छा चइबो आहे? हर्फ़े जुमिलो, यानी कंजक्शन। ॿियो कोई अहिड़ो मिसाल ॿुधायो? मां त मानी खाईंदो आहियां पर मुंहिंजो भाउ बीमार हो जंहिंजे करे मानी न खाधे। पर जेका इस्तेमाल कईसीं इहो छा थी वियो? हर्फ़े जुमिलो। ठीकु आहे। हाणे इंटरजेक्शन खे ॿुधाईंदो। इंटरजेक्शन यानी हर्फ़े निदा। हर्फ़े निदा बेटा खे तव्हां ॿुधाईंदो? ठीकु आहे, तव्हां ॿुधायो। दिल मां न करंदड़ सॾ या ख़ुशी अरमान वग़ैरह। हा, यानी हर्फ़े निदा उनखे चवंदा आहियूं, इंटरजेक्शन उनखे चवंदा आहियूं काई बि तव्हांजी कैफ़ियत हुजे, माना तव्हां अंदाज़ जेको आहे न उहो सॾ थो करे, अड़ी अबो, माना कैफ़ियतूं जेके तव्हां ज़ाहिर कयो न उनखे हर्फ़े जर चइबो आहे, इंटरजेक्शन चइबो आहे। ॾुख जी कैफ़ियत, ख़ुशीअ जी कैफ़ियत, अल्लाह हुन छको हणी विधो, वाड़े वाह, माना त ॻाल्हि ईअं हुई, अबो चाचो कांडेरो मरी वियो, ॾाढो भलो माण्हू। जेको इहो अबोल सां इस्तेमाल कयो हुए इहो थी वेंदो इंटरजेक्शन, यानी हर्फ़े निदा। माना काई बि ॾुख जी कैफ़ियत अचे, सुख जी कैफ़ियत अचे, ख़ुशीअ जी कैफ़ियत अचे, अंदाज़ अचे, माना उन में असां इंटरजेक्शन कंदासीं। ठीकु आहे। इहो असांजो पार्ट्स ऑफ स्पीच, ॻाल्हाइण जा लफ़्ज़ यानी ग्रामर जा 8 लफ़्ज़, इहो असां बिल्कुलु आसान तरीक़े सां डिस्क्राइब कयोसीं।
उम्मीद कयूं था तव्हां सभिनी खे अची विया हूंदा।